उनखे 6 महीना सज़ा, उनखे जेल ॾिनो वेंदो। कोई ने मूर्ख खां ने चमार खां कोई जुती न वठे। पढ़ो घुमी वियो भला पंडित जो राज, सभु ॾकण लॻा। उन ॻोठ जा वासी, काशीअ वासी, कोई दुकान ते चढ़े ई न पियो रविदास महाराज वटि। हाणे रविदास महाराज जो हिसाब इहो हो त जेको कमाईंदो अधु दान कंदो हो ऐं अधु बाक़ी पंहिंजे घर जो गुज़रान। पर सॼो ॾींहुं धंधो ई कोन थियो। राति जो आयो घर वारे चयो, स्वामी छा वठी आया आहियो? जी हाणे तोखे ख़बर आहे पंडितनि मूंसां हाणे वेर रखियो आहे, अॼु तो पढ़ो कोन ॿुधो त जेको रविदास महाराज खां जुती वठंदो उनखे 6 महीना जेल। चई आख़िर पोइ छो तोसां वेर रखियो अथऊं? चई बसि उहो पंडित कल्ह आयो, झगड़ो करणु लॻो, मां खणी थोरो हथु लाथोमांसि भई जुती पाइण लाइ, त चई त मूंखे तो चंडाल हथु लॻो आहे। वरी वञी सनानु करणु लॻो नदीअ ते, मां बि वञी सनानु करणु लॻो। चई पोइ तव्हां हुन सां मुंहुं छो पिया मिलायो? चई प्यारी कॾहिं कॾहिं इन नाटक खे ॾिसणो पवंदो। चई तव्हां इन चजनि सां मूर्खनि सां वेठा मुंहुं मिलायो, हाणे ॿुधा असां बचड़े वाल माण्हू, असांजी गाॾी कीअं हलंदी? ते तूं चिंता न कर, तूं चिंता न कर, साईं भली कर। लगने तुमसे लगा बैठे, लगने तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगने तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगने तुमसे लगा बैठे, लगने तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। जो होगा देखा जाएगा। भई असां बचड़े वाला माण्हू आहियूं, नंढा नंढा ॿार, अॼु राति निंड ई कोन कंदा बुख में। चई लोली दही ऐं तो प्यार सां सुम्हारे छॾी, पाणी प्यारे छॾी। अॼु ॿारनि खे जीअं तीअं करे अॼु उहो जेको कल्हो को बचियल कुझु खाराए करे पाणी प्यारे करे सुम्हारे छॾी। अॼु को ॾींहुं त गुज़री वियो। अॼु रविदास महाराज ॿियो ॾींहुं अची अगरबत्ती लॻाए दुकान ते वेठो आहे। पर पंडितनि जो सख़्त आदेश त कोई बि इन चमार खां जुती न वठंदो। अॼु रविदास महाराज ने प्रभु परमात्मा खे प्रार्थना पियो करे, यादि पियो करे, साईं दया कर, रहम जी नज़र कर, तूं महिरबान आई मालिक। पेट भरे साईं रोटी खारायो, बेदर दाता हथ न टंगायो। पेट भरे साईं रोटी खारायो, बेदर दाता हथ न टंगायो। पेट भरे बाबा रोटी खारायो, बेदर मालिक हथ न टंगायो। पेट भरे साईं रोटी खारायो, बेदर
स्कूल में वो कम पियो हले सभई चओ श्री राम उते इहो भगत साहब सूनाराम जन शब्द पिया ॻाइनि त सच्चा साईं गणतुनि में न ॻाल्हि कंहिंखे ॾिया भला दुखिया ॾोरा पा ॿियो केरु ॿुधंदो निदर जा न्यापा ओॾी महिल साईं ईअं छाती ते हथ ठोके चयो बाबा ही गुलाम सॼड़ा ॿुधंदो ही गुलाम ॿुधंदो सॼड़ा हिनखे जिते बि दिलि सां यादि कंदव उते हाज़िर आहे मुंहिंजी यादां तो ताईं रविदास मेरे वटि कोई चढ़ियो ई कोन, कोई गिराक न चढ़ियो। रविदास में रात जो आयो आहे घर वारो पुछो स्वामी अॼु छा वठी आया आहियो? चई प्यारी धंधो ई कोन थियो, सॼो ॾींहुं धंधो कोन थियो। चई त पोइ तव्हां ई छो कोन था कयो, वञी पंडितनि खां माफ़ी वठो। हा उन्हनि जे अॻियां छो त निवड़त में जेको आहे न, चई मां ग़लति कंहिं में आहियां, पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए। चई भली असां ई ग़लति आहे। चई साईं ते विश्वास कोन अथई, मुंहिंजे प्रभु परमात्मा ते विश्वास कोन्हे। तो परमात्मा भली कंदो, तूं चिंता न कर। भली भली थो करे सब भली रे, ओ भली भली थो करे सब भली रे, भली भली थो करे सब भली रे, ओ भली भली थो करे सब भली रे। तूं दिल घबराए ना, मन खे मुंझाए ना, दिल घबराए ना, मन खे मुंझाए ना, ओ दिल घबराए ना, मन खे मुंझाए
चवंदा बाबा हमेशह साईं असांजे मथां दया कयो, चवंदा बाबा ईश्वर भली कर। साईं मुंहिंजे पुट जी तबियत ख़राबु आहे, बाबा ईश्वर भली कर। हमेशह साईं जे मुख मां इहे अखर ॿुधण लाइ मिलंदा, बाबा ईश्वर भली कंदो, बाबा ईश्वर भली कंदो। तव्हां बि इहा ॻाल्हि रटे छॾियो, इहा ॻाल्हि हरदम पंहिंजे दिलि ते रटे छॾियो। जो हुआ अच्छा हो, जो हो रहा है और जो होगा अच्छा ही होगा। चिंता न कयो, जेको थींदो न इहो थोरो दिलगीर थी, पतो आहे सुभाणे छा थींदो। अल्लाह जाने इन गुज खे सुभाणे अलाए छा थींदो। अल्लाह जाने इन गुज खे सुभाणे अलाए छा थींदो। क्या बात है। अल्लाह जाने इन गुज खे सुभाणे अलाए छा थींदो। अल्लाह जाने इन गुज खे सुभाणे अलाए छा थींदो। 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 घणी हक़ीक़त घणी ॼाणे, सुभाणे अलाए छा थींदो। घणी हक़ीक़त घणी ॼाणे, सुभाणे अलाए छा थींदो। जो हुआ पुराणी ॻाल्हियूं विसारे छॾियो, गुज़रियल जी चिंता जेको थी वियो उनमें पक तुंहिंजो भलो हूंदो। तोखे पतो न आहे जो हुआ अच्छा हुआ और जो हो रहा है ॾाढो बढ़िया थी रहियो आहे। जेको थी रहियो फ़क़ति जो भलो हूंदो, का तकलीफ़ आहे त। और जो होगा अच्छा ही होगा। इहो मंत्र ॾींहं में 10-20 भेरा पिया उच्चारण कयो, पिया वीचार कयो, चिंताऊं भॼी वेंदव, दुख भॼी वेंदव। सभई चओ हरे राम। अॼु ॿी राति बि हाणे घर वारे चवण मुंहिंजो मुड़ुसु ॿुधाए हठी आहे, हिन पंडितनि सां झगड़ो कयो अथई। तूं प्यारी चिंता न कर, तूं हिनखे ॿार खे वरी अॼु पाणी पियार, सुभाणे भली थी, सुभाणे साईं ॿुधंदो। हुनखे फिकर आहे न त मुंहिंजो भगत बुख ते आहे। अॼु उहो वरी जीअं तीअं लोलियूं ॾेई करे ॿार वीचारा 2 ॾींहंनि जा बुख ते पई लोली ॾेई केॾी महिल हंज में पई खणे। हाणे 2-टे ॿार अॼु रविदास महाराज जे घर वारीअ सॼी राति उजागे में गुज़ारियो। ॿारनि खे केॾी महिल निंड अचे, केॾी महिल जागृति, सुबुह थी। अॼु रविदास महाराज दुकान लाइ तयारु थियो, अची दुकान ते पहुतो आहे। अॼु मुंहिंजे नारायण सोचो, मुंहिंजे प्रभु परमात्मा सोचो, मुंहिंजो भगत मुंहिंजा ॿार, उन जा ॿार बुख ते। भॻवान खां सठो न वियो। अॼु 3 ॾींहं आहे, अॼु भॻवान पाण सौदागर जे रूप में घोड़े ते सवार चढ़ी अची पहुतो आहे रविदास महाराज जी दुकान ते। ओ रविदास, जी साईं। अरे रविदास 7 जोड़ियूं खपनि, 7 जोड़ियूं। घणे लॻाई अथई? ₹1 ये मां पंहिंजी थो जोड़ियां, उन टाइम सस्ता ई ₹1 7 जोड़ियूं खपनि। 9 नंबर खणी आयो 7 जोड़ियूं। पर साईं तव्हांखे पतो हुजे, लॻे थो तव्हां ॿाहिरि जा आहियो। चई हा, असीं यार आहियूं ला पर जा फ़क़ीरा।
अथई न मां पंडित कोन आहियां, मां परे जो पखियड़ो आहियां, मूंखे 7 जोड़ियूं खपनि, मां सिठियो शाहूकार आहियां, मूंखे पंहिंजे नौकरनि खे उहा जोड़ियूं पाराइणियूं आहिनि। इहे 70 रुपया ॾिना। हाणे भॻवानु सौदागर जे रूप में 70 रुपया ॾिना भई रविदास महाराज खे। अॼु जोड़ियूं वठी करे अॼु भॻवानु रवानो थी वियो। रविदास सोचियो मुंहिंजा ॿार 7 ॾींहं खां बुखी आहिनि, 3 ॾींहं खां बुख ते आहिनि। वञी मार्केट में सीधो सामान वठी पहिरियों भई ॿारनि जी कयईं। सुबुह साण ग्राहक आयो आहे सणबो। अॼु रविदास महाराज 70 रुपया खणी अची बाज़ार में पहुतो आहे अटो दाल वठण लाइ। पर भॻवानु छो थो छॾे, जीअं अञा ॾिसां मुंहिंजो भगत किथे आहे। भॻवानु पंहिंजे भगतनि खे ॾाढो आज़माईंदो आहे। एॾो न आज़मायो सिखनि खे मुंहिंजा साईं, एॾो न आज़मायो मैदान छॾे वेंदा, पंहिंजी लाज बचायो सिखनि खे मुंहिंजा साईं, एॾो न आज़मायो ग़रीब छॾे वेंदा, पंहिंजी लाज बचायो सिखनि खे मुंहिंजा साईं, एॾो न आज़मायो सिखनि खे। भॻवानु पंहिंजे भगतनि खे आज़माईंदो आहे, पको कंदो आहे। अॼु भॻवानु वरी फ़क़ीर जे रूप में अची रविदास महाराज वटि पहुतो। अञा रविदास सीधो सामान ही न वरितो, मार्केट में घुसियो मस्त। दे दे भैया के नाम दे दे भैया, मैं 7 दिन से भूखा हूँ, 7 दिन से मेरे बच्चे भूखे हैं, दे दे भैया। आज लुटा दे तो सारे वस अपना, मान मिल गए ना मेरा। आज लुटा दे सारे वस अपना, मान मिल गए ना मेरा। बाबा जी दे दे मेरे बच्चे 7 दिन के भूखे हैं। ते ऐसा रुपयो ॾिनो रविदास महाराज, दान तो करणो आहे। थे बाबा जी मुझे ये बताओ आपके पास पैसे कितने हैं? थे मेरे पास 7 रुपए हैं, ये 7 दे दो। इस बाबा फकीर की आज दुआ लग जाएगी, 7 दे दो। मेरे बच्चे 7 दिन के भूखे हैं, आज न मालूम कौन सी आवाज निकल रही है। अरे भाई ऐसा मत करो, मेरे बच्चे भी 3 दिन के भूखे हैं, कि आपका प्रभु कल्याण करेगा, आज मेरी बात मान लो। अरे भाई ऐसा मत करो, चलो 3 रुपए तुम दे दो, 4 रुपए मैं रख लेता। छोटी दिल से दान मत करो बाबा जी, आज मैं क्या बोल रहा हूं मेरी सुनो, आपकी भगवान सुनेगा। अरे भाई मेरे बच्चे भी भूखे हैं, आपका भी कल्याण हो, मेरा भी, सब सुखी रहे। नहीं तो प्रिय भी रख लो। अरे फकीर वापस ले जाने लगा। बाबा जी ऐसा करो ना, 5 रुपए। ठीक है, तुम्हारा दिल छोटा है, पूरा दे दो। आज लुटा दे तो सर्वस अपना, मान गए ना मेरा। आज लुटा दे तो सर्वस अपना, मान गए ना मेरा। गिराएगा पल में तेरा, जन्म जन्म का तेरा रे, जन्म जन्म का मेरा। गिराएगा पल में तेरा, जन्म जन्म का तेरा रे, जन्म जन्म का मेरा। तेरा होगा बड़ा एहसान के, तेरी शान भगत भर दे जोरी, भगत भर दे जोरी। द्वार खड़ा भगवान भगत भर दे जोरी, भगत भर दे जोरी। आज लुटा दे, इस फकीर की दुआ लग जाएगी। रविदास चयो, जिते हेॾोड़ो फ़क़ीर चए ऐं लॻे थो आवाज़ का कुदरती धुरऊं वेठी अचे, कुझु शक त पइजी वियो, हू सौदागर केरु हो ऐं ही वरी केरु। हा
समझी वियो रविदास महाराज। हाँ कोई ॻाल्हियूं अॼु 70 रुपए खणी फ़कीर साईं जे हथ ते रखियईं, खणी जो वॾियूं मतलब मथे जो खणी न्याय त लक्ष्मी नारायण नारायण भगवान पाण शंख चक्र गदा वरु। प्रभु वो सौदागर जो रूप में तू है ते ॿियो केरु? हाँ पाण ॾिसण आयो पंहिंजो तमाशो, पाण ॾिसण आयो पंहिंजो तमाशो, सूरत जो सुभान शलके, सूरत जो सुभान शलके, अली 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 ओ सूरत जो सुभान शलके, सूरत जो सुभान शलके, पाण ॾिसण आयो पंहिंजो तमाशो, पाण ॾिसण आयो पंहिंजो तमाशो, पेनू बणी कदबी खपने को, पेनू बणी कदबी खपने को, हथ करे तो दान शलके, हथ करे तो दान शलके, पाण ॾिसण आयो पंहिंजो तमाशो, पाण ॾिसण आयो पंहिंजो तमाशो, सूरत जो रविदास महाराज गुर जेकी घुरंदो आहे चई त पंडितनि जो नाश करे छॾिया कि न प्रभु उनखे सुमति ॾे, उनखे सुठी ॿुधी ॾे, कंहिंखे बि परेशान न कर, मुंहिंजे घर में बसि उहा कृपा कर कि थी वई। अरे जिते मां ईंदो आहियां न त उहो उते सभु साओ ई साओ थी वेंदो आहे। अॼु ते भेण चए थी हिकु तुक ईअं चयो, साईं थो सॾे सॾे, साईं थो सॾे सॾे, साईं थो सॾे सॾे, साईं थो अॾे अॾे, सेवा करे तुंहिंजो साईं करे, सेवा करे तुंहिंजो साईं करे, सॼो करे तुंहिंजो साईं करे, सॼो करे तुंहिंजो साईं करे, अखंड जोत कढी जंहिंजी करे, अखंड जोत कढी जंहिंजी करे, दर्शन साण दस जल्दी करे, दर्शन साण जल्दी जल्दी करे, दिसतारी दिसतारी दिसतारी, ओ दिसतारी दिसतारी दिसतारी, अखंड साण उन्हें उपलक्ष्य में सभी संगत के वाधायूं बड़ी साईं के वाधायूं हुजनि। ये चओ उन्हें उपलक्ष्य में जी साईं जी साईं
भाई ने चोंदा वधायो ये 5 मिनट का ना हां मुंहिंजो गुरु तपीरन जो पीरा मुंहिंजो गुरु तपीरन जो पीरा Oh,